कराची में साइड सुपर हाईवे पुलिस कत्ल मंशियात ऐं फुर जी वारदातुनि में मुलविस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श खासकेली मूजिब साइड सुपर हाईवे पुलिस कार्रवाई करे कत्ल, मंशियात विकिरे ऐं फुर जे संगीन वारदातुनि में इंतहाई घुर्बल बदनाम ज़माना मंशियात फरोश समेत ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी ओभर सैयद अब्दुल रहीम शिराज़ी पंहिंजे जारी कयल बयान में ॿुधायो त ॻुझी इतला ते कार्रवाई कंदे ॿिनि जवाबदारनि रहमान अबड़ो ऐं अब्दुल मजीद खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि जे कब्ज़े मां गैर कानूनी हथियार, फुरथियल सामान ऐं चोरी थियल मोटरसाइकिल हथ कई वई आहे। काज़ी अहमद जे इलाइक़े सरदार कॉलोनी वासी नौजवान व्याजनि खां तंग थी मुबैना ज़हर खाई आपघात जी कोशिश कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सियाल मूजिब नौजवान शान अली रावल खे फौरी तौर ते रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो वियो, जिते खेसि तिबी इमदाद ॾिनी वई। संदसि हालत इंतहाई गिणती जोगी हुजण सबबि खेसि पीएमसी नवाब शाह मुंतक़िल कयो वियो। उन हवाले सां संदसि वारसनि जो चवणु आहे त नौजवान शहर जे व्याजखोरनि खां 90,000 रुपया वरिता हुआ, जंहिं बाद 4,70,000 रुपया अदा करण बावजूद खेसि वधीक रक़म ॾियण लाइ हिरासा कंदे धमकियूं ॾिनियूं वयूं, जंहिं बाद तंग थी हुन अहिड़ो क़दम खयो। हुन मुबैना तौर ज़हर खाई ख़ुदकुशी जी कोशिश कंदड़ नौजवान जो तहरीर थियल ख़त पिणु हथ कयो वियो आहे, जंहिं में हुन समूरा तफ़सील लिखिया आहिनि, जंहिं में हुन हिकु शहरी शौकत जोखियो बाबति लिखियो आहे त ॼाणल शख़्स व्याज जी रक़म अदा करण बावजूद खेसि ज़हनी टॉर्चर ॾेई धमकियूं ॾिनियूं। पुलिस वाक़े जी रिपोर्ट दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। पटीदन में बदअमनी ख़िलाफ़ शहरनि पारां मार्केटूं ऐं दुकान बंदि करे एहतजाज कयो वियो। नुसरत कैनाल पुल ब्लॉक टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुजाहिद शर मूजिब एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पटीदन में पुलिस जी नाअहली सबबि चोरियूं, फुरूं ऐं धाड़ा मामूल बणियल आहिनि। केर बि ॿुधण वारो नाहे। हुननि चयो त सहाफ़ी बिलाल आराइन जे घर मां लॻल धाड़े खे 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस को बि पतो न लॻाए सघी आहे। न ई को जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। नोटिस वठी अमन बहाल करायो वञे। काछे में वधंदड़ बीमारियुनि ते ज़ाब्तो न अची सघियो। केतिराई ॿारड़ा मर्द ऐं औरतूं मलेरिया, ख़ारिश, खंघि, बुखार, ज़ुकाम ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला थी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम नबी लगारी मूजिब काछे में सिहत जे अहिड़ी ख़राब सूरत हाल खे नज़र में रखंदे काछे जी मक़ामी नौजवाननि जी कोशिश सां मुमताज़ फयाज़ फाउंडेशन ऐं पीपीएचआई इदारे ऐं महर अल्लाह जमाली जे सहकार सां ॻोठ सेव जमाली में हिकु ॾींहं वारी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। कैंप में 300 मरीज़नि जो इलाज कयो वियो। कैंप में आयल मरीज़नि जी मलेरिया टेस्ट करे खेनि मुफ़्त दवाऊं फ़राहम कयूं वयूं। पीपी अॻवान सैयद ज़ैनुल आबिदीन शाह मातली पहुची म्यूनिसिपल कमेटी में चेयरमैन जे उम्मीदवार हाजी रिज़वान अहमद कायम खानी समेत पीपी जे कामयाब काउंसलरनि खे मुबारकबाद पेश कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंगी मूजिब मातली जे कायम खानी हाउस ते ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह चयो त मकानी चूंडनि जे ॿिए मरहले मां पीपी जी कामयाबी मां साबित थियो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे ऐं रहंदी। हुन चयो त उमेद त चूंडियल नुमाइंदा अवाम जी ख़िदमत इबादत समझी कंदा।